अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदिन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। आमन्तु बिल्लाहि सदक़्त या रब्बल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते मुहम्मद नबी दोस्त दारे जुमला यारम ताबे औलाद अली मज़हबे हनफिये दारम मिल्लते हज़रत खलील खाके पाए गौसे आज़म जाफ़िदा हर वली। मुश्किल थे रास्ते आसान हो गए, दुश्मन ये देख कर हैरान हो गए। जब रखा मेरे नबी ने दुनिया में कदम, पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए। हकीकत करूँगा बयां दोस्तों, चाहे कट जाए मेरी जुबां दोस्तों। हकीकत करूँगा बयां दोस्तों, चाहे कट जाए मेरी जुबां दोस्तों। जिस ज़मीन पर नबूवत की तौहीन हो, गिर पड़े न कहीं आसमां दोस्तों। जो खिलाफे शरीयत हमें हुक्म दे, बदल डालेंगे वो हुक्मरां दोस्तों। अपनी मंजिल की धुन में रहेगा रवा बुखारी का ये कारवां दोस्तों। काबिल एहतराम अजीज साथियों, बुजुर्गान दीन व नौजवान साथियों, सबका पेरियां सब दोस्त मिली करे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा बावाज़े बुलंद इबादत जी नियत सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा तुहिब्बु व तर्ज़ा। अजीज दोस्तों, बिरादरान इस्लामो, सबका पेरियां तो तवां सभी मुबारक जे लायक आयो
जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असाई तवां के हिन पुरफितन दौर में पंहिंजे कलाम मुक़द्दस बुधण ऐं ॿुधाइण लाइ जमा कयो आहे ऐं चंद घड़ियूं वेहण जी तौफ़ीक़ नसीब ॾिनी अथसि। दुआ त रब्बुल आलमीन पूरी उम्मत के 5 वक्त नमाज ऐं कलाम मुक़द्दस पढ़ाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जॾहिं त अज़ीज़ दोस्तो अज हिन दौर जे अंदर में का वाणी गैर मुस्लिम जो तो मिसाल नथो ॾेई सघिजे, अलबत्ता मुसलमानन जा एड़ा किरोड़े मिसाल मिलंदा जो हिन दौर जे अंदर मुसलमान जी चाहे बार जी पैदाश हुजे या मुसलमान जे घर में बार जी सुन्नत तोहर होजे या मुसलमान जे घर में निकाह जी महफिल होजे या मुसलमान जे घर में शादी जी महफिल होजे तो अजीज दोस्तों वह हिन दौर में तवां के साज गाने को अलावा न मिलंदी। अज मुसलमान जे घर में प्रोग्राम आहे ऐं उन जे पुत्र जी तोहर आहे ऐं तोहर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक सुन्नत तरीक़ो आहे। उन सुन्नत जे मथा बि सजी रात मुसलमान जे घर में दोहल वजंदा, साज वजंदा, गाना हलंदा ऐं आलिमन खां बारहा असां ॿुधूं था तो दोहल ऐं साज गाने जे आवाज ते बाबा छा वसंदो आहे, छा वसंदो आहे, जन के ख़बर आहे उहे आवाज सां नसन। मां थोरो ई ॻाल्हाईंदुसि छो त मां मेज़बान आहियां ऐं पोयां मुंहिंजा अकाबिर आयल आहिनि, वॾियूं शख़्सियतूं आयल आहिनि, आलिम आयल आहिनि, असल बयान उन्हनि जा थींदा। मां 2-4 ॻाल्हियूं तव्हांखे सम्झाए करे उथां थो, जन खे मुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे उहो 2 मिंट मूंसां ताउन करे ॻाल्हाईंदा। अजीज दोस्तों साज गाने जे आवाज ते छा हूंदो आहे, उहो जेकर तोहर में हुजे पोइ छा हूंदो, जेकर शादी में हुजे त पोइ छा हूंदो। मुसलमान पंहिंजे पुट जी शादी करे पियो, मुसलमान पंहिंजी पुट के हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मुताबिक पुट जो निकाह पढ़ाए एक पाकीज़ा रिश्ते के जोड़े पियो, एक पाक दामन रिश्ते के कुर्ब हासिल करे पियो, वेझो करे पियो। लेकिन उन्हें रिश्ते के मिलाइण लाइ सजी रात उन्हें रिश्ते जे मिलाइण जी महफिल में सजी रात लानत वसे थी। उन्हें लानत में यो रिश्तो मिले तो जहाँ रिश्ते के हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक एक पाकीज़ा रिश्तो सजो वियो, एक बेहतरीन अमल निकाह जो थियो जंहिंमें बरिश्ता पाण में मिलन था ऐं उहे रिश्ता मिलन पिया मुसलमान जे घर में। काथे मिलन पियो, मुसलमान जे घर में। लेकिन सजी रात उन्हें रिश्ते जे मेलाप में छा पियो थे, दोहल वजे पियो, साज वजन पिया, गाना वजन पिया, यानी पीउ माओ सजी रात पुट जी शादी में पुट जे मथा लानत वसराए उन जो रिश्तो जोड़न पिया। पीउ माओ इन गाल में राजी हन असांजे पुट जो रिश्तो जोड़जे तो, असांजे घर में न अचे थी, असांजो पुट अज मुड़स थे तो, लेकिन वो मुड़स रहमत में न बल्कि अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी लानत में थे। पीउ माओ यो कम कन था, पुट जी तोहर करान पिया लानत जे मींह में, पुट जी शादी करान पिया लानत जे मींह में। मां का वाणे जो मिसाल नथो ॾियां, थी सके तो तव्हां कन मुसलमानन जे अहिड़िन शादियुनि में शरीक थिया हुजो। अजीज दोस्तों मुसलमान जे घर में शादी आहे जहाँ इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शाफी मशर साक़ी कौसर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ी करे पान के मुसलमान सदाए पियो, पर कम उहो करे पियो जहाँ कम ते सोने हबीब लानत कई आ, कम उहो करे पियो जहाँ कम खां सोनो हबीब बेजार आहे, कम उहो करे पियो जहाँ खां सोनो हबीब बेजारी जो ऐलान कयो आ। मुसलमान सदाए करे नबी ते कलमो पढ़ी करे नबी जे सुन्नत अमल के दोहराइंदे पुट जो निकाह पियो कराए, उन्हें नबी जे सुन्नत वारे अमल में पुट जे रिश्ते जोड़न में पुट जे निकाह में सजी रात कम उहो पियो करे जहाँ कम जे मथा अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी लानत हो जाए। तव्हां आलिमन को न ॿुधो आहे त साज़ गाने ते छा आहे बाबा, साज़ गाने ते छा आहे, पोइ छो न मां कराए, छो न तव्हां करायो।
छो न को हाजी कराए, को नमाजी कराए, को मौलवी कराए, लेकिन साज़ते सोने हबीब फरमायो लानत आ जेसी ते आवाज वींदो सीधे चाहे लानत आ पुत्र मुसलमान जो पणजे पियो लानत सजे वेढ़े ते वसे पई। जेसी ते आवाज वींदो सीधे छा थींदो बाबा? जेसी तई आवाज वींदो साज़ गाने जो ओसी तई लानत वसंदी। पुत्र इन जो पणजे पियो लानत सजे वेढ़े ते वसे पई। जेको पुत्र इन रिश्ते गडाण लाए सजे वेढ़े ते लानत वसा इन रिश्तो जोड़ियो। सच बुधायो तो बकाया जिंदगी इन रिश्ते में केड़ी शय रहंदी। पो जेकर इन जो औलाद जमी करे चवण न वठे तो पो वरी मौलविन ने इंदा साईं छोरो नाफरमान थियो तो उनसा चंगाई कई केड़ी आ। हु जाओ तो दोहल वजराई, हुनके तोहराई तो दोहल वजराई, हुन जी शादी कराई तो दोहल वजराई। जने हाणे हुनको औलाद पैदा थियो आ वो जरूर जुनैद बगदादी तो पैदा कोन थी। पो केड़ी उम्मीद रखे तो। पर अजीज दोस्तों असा मुसलमानन जो आइडियल और रहनुमा इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शफीउल मुज़नबीन पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिन। जने असांजे आइडियल पैगंबर इनकिलाबी पैगंबर रहबर पैगंबर इमामुल अंबिया पैगंबर सरताजुल अंबिया पैगंबर शाफी महशर पैगंबर साक़ी कौसर पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में सय्यदना हसन हुसैन पैदा थियन था। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदना हसन हुसैन जी तरबियत करे मुसलमानन के दर्स दिनो। मुसलमान तुझे घर में बच्चो जमे उन्हें जे कन्न में आजान चमंदे, उन्हें जे कन्न में तकबीर चमंदे, गलहण शुरू करे कलमो से खारींदे, हलण शुरू करे नमाज ते वठी वींदे, गुफ्तार शुरू करे कुरान पढ़ाईंदे। पो मां महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे बिशारत तो दियां, तोखे बिशारत तो दियां जेकन तो पंहिंजे बच्चे के अल्लाह जो कुरान पढ़ायो तू मरंदे रब्बुल आलमीन तुझे मरण सा तुझी कब्र के जन्नत जो बाग बनाए छड़ींदे। पर जने उन्हें महबूबते कलमे पढ़ण वारो दिसे भी पियो तो सोनो हुसैन जाओ सोनो हसन जाओ। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनन जी तरबियत या कई जो अम्मा साण फातिमतु ज़हरा उनन के मिली जेका अटो गोहे तने पे कुरान पढ़े, चक्की हलाए तने पे कुरान पढ़े, थंज प्यारे तने पे कुरान पढ़े, घर जी सफाई करे तने पे कुरान पढ़े। अब्बो अलीउल मुर्तजा मिलियो जेको घूमे फिरे तने पे कुरान पढ़े, पर अली घोड़े ते चढ़े तने पे कुरान पढ़े, अली सफर में वने कुरान पढ़े, अली हजर में हुजे कुरान पढ़े, अली घर में हुजे कुरान पढ़े। अब्बो अलीउल मुर्तजा जड़ो अम्मा खातून जन्नत जड़ी त पो बच्चा जन्नत जे सरदारन जा सरदार पैदा थिया। पो बच्चा भी उहे थिया जेके जन्नती जवानन जा सरदार बणजी विया। अज असा मुसलमान रुगो चऊं था असा जा बच्चा बेड़ा पैदा थियन जेके जन्नती हुजन, असांजा बच्चा बेड़ा हुजन जेके क़यामत जे ॾींहुं असांखे भी जन्नत वठी ॾियनि। लेकिन अजीज दोस्तों इने में औलाद जो ॾोह न आहे, असांजो ॾोह आहे। अज पूरी दुनिया सरफा एहतिजाज आहे। शायद के तव्हांखे भी मालूम हुजे अज बाहरन मुल्कन का पो हाईलैंड ए डेनमार्क का पो यूरोप अमेरिका का पो अज पाकिस्तान जे अंदर उन्हें महबूब मोहम्मद जी तोहीन कई पे वने, उन्हें महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्म नबूवत ते आंगुर खई पे वने। असा जे मुल्क में अंदर उन्हें जी वजह आलिम बयान करता तो यूरोप आहे, उन्हें जी वजह अमेरिका है, उन्हें जी वजह इसराइल आहे, उन्हें जी वजह यहूदो हनूद आहन, उन्हें जी वजह जेके यहूदी मुल्क हन, ईसाई हन, असांजे नबी जा इनकारी हन, कादियानी हन। लेकिन अजीज दोस्तों शायद के जेकने असा पांजे गिरेबान में दिसंदासे त काफरन को घणा गुस्ताख असा मुसलमान नजर अचूं पिया। अजीज दोस्त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 5 वक्त नमाज पढ़ो जन्नत मां वठी दींदो मां। न बुधो तो जन बुधो आ सुभान अल्लाह त 5 वक्त नमाज तवा पढ़ो जन्नत मां मुहम्मदुर रसूलुल्लाह वठी दींदुस। दस्यो तो मुसलमानन के एतबार आहे नबी जी गाल पे? घणा नमाजी हन, छो नमाज नथा पढ़ो? असा नबी जो केड़ो अदब कयो से? नबी चो नमाज पढ़ो असा वा वेझो ही ना। आई वडी बुराई वरी दस्याऊं जेकन को चोर चोरी करे तो असा उन्हें के चोर चऊं था,
को ज़ानी ज़िना करे तो असां उन के ज़ानी चऊं पिया, को शराबी शराब पिए पियो मुसलमान उन के शराबी सॾे पियो। लेकिन अफसोस की ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को बेनिमाज़ी आहे तो मुसलमान उन के बेनिमाज़ी चवण लाइ तैयार न आहे। मुसलमान उन बेनिमाज़ी के बेनिमाज़ी भी नथो चवे, चोर के चोर चए तो, शराबी के शराब चए तो। अल्लाह जी ज़ात जो कसम, चोरी करण, शराब पियण, ज़िना करण ये भी गुनाहन। इन्हन गुनाहन का वडो गुनाह नमाज जो छड़ण है। वडो गुनाह चाहे नमाज जो छड़ण है। ही मोतबर शराब न पियो पे भाई छो अब हराम है, भाई ज़िना न पियो करे भाई छो वडो ॾोह आहे सही हराम है न समझो। बाकी नमाज रोज न तो पढ़े, पुछे सभा छाए बस सही पढ़ंदा से सुस्ती आ, इते ॾोह विसरी था वञनि, इते गुनाह विसरी तो वञे। इमामुल अंबिया सरताजुल अंबिया शफीउल मुज़नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुसलमान ऐं काफिर जे विच में फर्क करण वारी शइ छा आहे बाबा? तव्हां खे सब ख़बर आहे। मुसलमान ऐं काफिर जे विच में फर्क करण वारी शइ कहिड़ी आहे बाबा? जन के खबर आहे उहे ॾाढियां चओ त ॿिया बि ॿुधनि। मुसलमान ऐं काफिर जे विच में फर्क करण वारी शइ नमाज आहे। असां नबीअ जा गुस्ताख न आहियूं, गुनाहगार जरूर आहियूं, गुनाहगार जरूर आहियूं, पर अयां अहिड़ा बेगैरत न थिया हूं जो पंहिंजे महबूब जी गुस्ताखी बर्दाश्त कयूं, पंहिंजे महबूब जी तौहीन बर्दाश्त कयूं। लेकिन मुसलमान, मां तव्हां खे दावत फिक्र ॾियण लाइ मुख्तसिर वक्त वठी करे मथे आयो हां। अजीज दोस्तों, अज मुसलमान नमाज न पियो पढ़े, अज मुसलमान जहां कुरान में अल्लाह रब्बुल इज्जत महबूब जे इखलाक के बयान कयो, महबूब जी सीरत के बयान कयो, महबूब जी विलादत के बयान कयो, महबूब जे उथण के, महबूब जे वेहण के, महबूब जे घुमण के, महबूब जे गलाहण के रब्बुल आलमीन कुरान बनायो। उन्हें कुरान जी तिलावत करण लाइ मुसलमान तैयार न आहे। सब दुरूद शरीफ मुँह तव्हांजे साम्हूं अल्लाह रब्बुल इज्जत जे लारेब किताब कलाम मुक़द्दस मां हिकायत जा चंद जुमला तिलावत कया हा। रब्बुल आलमीन फरमाए पियो, मौजा महबूब आदम का ईसा ताईं मूं रब्बुल आलमीन पैगंबर मोकलिया, रसूल मोकलिया, नबी मोकलिया, लेकिन तोखे मां रब्बुल आलमीन शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा बनाए करे मोकलियो। आदम आयो, आदम अलैहिस्सलातु व सलाम का ईसा ताईं पैगंबर आया, उहे सब सितारन जी सूरत में, उहे सब चंड जी सूरत में आया, लेकिन तो मोहम्मद के मां सिज बनाए करे मोकले छड़ियो आहे। अजीज दोस्तों, सिज खां पो न तारे जी जरूरत पवंदी आहे, न चंड जी जरूरत पवंदी आहे। जॾहिं इमामुल अंबिया सरताजुल अंबिया के रब्बुल आलमीन इहो एजाज बख्शियो, नबियन जो इमाम बनायो, सरताजुल अंबिया बनायो, इमामुल अंबिया बनायो, खातमुन नबिय्यीन बनायो। रब्बुल आलमीन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़किरे के कलाम मुक़द्दस में बार बार दोहराईंदे आका इनामदार इमामुल अंबिया सरताजुल अंबिया के लक़बन सा कलाम मुक़द्दस में रब सदींदे फरमायो ते क़यामत ताईं अचण वारा उम्मती तुंहिंजी कामयाबी महबूब जे कदमन में रखी छड़ी आ। अज अजीज दोस्तों, को गुजरात जो शैतान पैदा थी करे वो चे पे मां अहमद ईसा रसूलुल्लाह या नऊज़ बिल्लाह। पाकिस्तान जे अंदर, पाकिस्तान में रहन वारो पाकिस्तानी एकड़ो उठी करे सुवर दावा करे तो मां मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नऊज़ बिल्लाह अग जो नबी आया ऐ मोहम्मदुर रसूलुल्लाह नऊज़ बिल्लाह तव्हां जो नबी ना है। आखिर उन्हें हरामी के या जुर्रत छो थी जो असा मुसलमान पंजे महबूब मोहम्मद जो चवण वठण छड़े दिनो। असा मुसलमानन पांजे महबूब जी इत्तिबा के, पांजे महबूब जे नक्शे कदम के, पांजे महबूब जी सुन्नत के, पांजे महबूब जी पैरवी के छड़े दिनो आहे। असा मुसलमानन के डॉक्टर चवे त भाई खंड न खातो के नुकसान आहे तो रुकजी वींदा से, न रुकबासे तो पीओ माओ रोकींदा तो पुटिया शय तुझे लाए नुकसान आहे तू न खाए जा। पर असा मुसलमानन के डॉक्टर जी गाल ते यकीन ता है, लेकिन मिठे मोहम्मदुर रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ अज का 1400 साल अग में ऐलान फरमायो हो त मोजा उम्मती 5 वक्त नमाज तू पढ़ मां मोहम्मद तो के जन्नत वठी दींदुस। अजीज दोस्तों ओ 1400 साल अग में पैगंबर खुदा महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो हो त मुते कलमे पढ़न वारा जेकर बेनमाजी थी करे बगैर नमाज ते कब्र में हलियो बींदे रब्बुल आलमीन एकड़ी नमाज जे एवज तो के उहे दुर्रा हणाई दो उहे कोड़ा हणाई दो महशर जे मैदान में एकड़ी नमाज एवज तो के 70 साल रब जहन्नम में सड़ाई दो मुसलमान जे कन्न ते जूं न पई असा परेशान हो यहूदी नसारा असांजे नबी जी गुस्ताखी ता कन नौज़ बिल्लाह। इंशाअल्लाहुल अज़ीम अल्लाह रब्बुल इज्जत पाकिस्तान जी धरती के उहे सबूत दिनाहन उहे पुत्र दिनाहन उहे हलाली फर्जंद दिनाहन जेके पंहिंजे मुल्क सां गॾु पंहिंजे महबूब जी इज्जत जो दिफ़ा भी कंदा इंशाअल्लाह। अजीज दोस्तों चवण जो मकसद मुसलमानों इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम के अज भी असा चुंबड़ी पवंदा से हु हरामी चे पियो त सजो कुरान खोलियो हुन एकड़ो अहमकाना सवाल कयो आहे लेकिन असा जो मुसलमान त अगे अहमक बनजी चुको आ कुरान का परे आहे कुरान बुधण का परे पढ़ण का परे दिसण का परे तिलावत का पढ़े त मा तवा को जेकने सवाल कया त कुरान मुसलमानन लाए है या वाणियन लाया है? कुरान कंजे लाए बाबा मुसलमानन जे लाया है। आए को मुसलमान जे को चवे तो मा साल में एकड़ो खत्म कढंदो आ कुरान जो आए को मुसलमान जे को इन जलसे में एकड़ो मुसलमान आंगुर खणे तो मा रोजानो कुरान जो सिपारो तिलावत कंदो। असा मुसलमान कुरान को परे थी चुका हूं असा जी जिंदगी में कुरान नाहे रहो असा के तौफीक न पई मिले जो रोजानो पांजे घर में कुरान शरीफ खोलियो। इमामुल अंबिया फरमायो ओ जैसी ताई कुरान जो आवाज वीदो सी तई छा वसंदो बाबा छा वसंदो अल्लाह जी रहमत वसंदी छा वसंदो अल्लाह जी रहमत वसंदी। असा केड़ा खैर खाहूं जो पांजे घर में भी अल्लाह जी रहमत न था चाहूं तो भी चऊं ता पूरत ना है भाई अल्लाह जी रहमत शामिल हाल ना है तो पूरत किए थी। अल्लाह रब्बुल इज्जत पांजी रहमत रखी पांजी याद में पांजे तज़किरे में पांजे कुरान जी तिलावत में अज असा मुसलमान परे हो तो आरामी पियो चवे सजो कुरान तवा खोलियो जैके नबी तवा चो पिया उन्हें नबी जो अल्लाह से नालो ही कुरान में 2 दफा वतो घणा दफा वतो हु चे तो उन्हें नबी जैके तवा नबी सजो पिया उन्हें जो नालो सजे कुरान में अल्लाह 2 दफा वतो हालांकि नौज़ बिल्लाह ईसा जो नालो अल्लाह कुरान में कई दफा वतो लिहाजा यो कुरान ईसा ते नाजुल थिला नौज़ बिल्लाह यानी मूते अहमद ईसा ते नाजुल थिला यो कुरान तवा जे नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह ते नाजुल नाहे थिल अंधिये जे पुत्र के या खबर नहीं तसा के जको रब्बुल आलमीन कुरान नाजुल फरमाए दिनो जको अल्लाह रब्बुल इज्जत पांजे महबूब ते कुरान नाजुल कयो इने कुरान नाजुल करन खाग में रब आदम के नबूवत दई करे वायदो वतो हो आदम तो के नबी बनाया पियो लेकिन सरताजुल अंबिया इमाम अंबिया मुरब्बा जो महबूब नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह दो तू छा कंदे आदम वायदो कयो रब नबूवत छड़े मोहम्मद जो उम्मती बन जी विंदुस आदम वायदो कयो रब नबूवत छड़े मोहम्मद जो उम्मती बन जी विंदुस। ओ आदम का वठी करे ईसा ताई हर पैगंबर इहो वायदो कयो रब असांजी नबूवत दौरान जेकरे इमामुल अंबिया तो जो महबूब नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह अची वियो असा नबूवत छड़े करे मोहम्मद जा उम्मती बन जी विंदासे छा बन जी विंदासे मुहम्मदुर रसूलुल्लाह जा उम्मती बन जी विंदासे। अजीज दोस्तों बिलाशुबह रब कुरान में आदम का ईसा ताई हर पैगंबर जो तज़किरो फरमायो घणन नबियन जा रब घणा दफाई कुरान में नाला खया लेकिन रब्बुल आलमीन कुरान नाजुल कंदे तोखे मुखे एक अदब सेखारियो तो मुसलमान जा नबी के नबियन जो इमाम बनाए मोकलिया तो जा नबी के नबियन जो ताजदार बनाए मोकलिया तो जा नबी के इमाम
इमामुल अंबिया बनाए मोकलिया तो, जै नबी के क़यामत ताईं अचण वारो पैगंबर बनाए मोकलिया तो, उन्हें नबी के मां अल्लाह बे उन्हें नबी जो रुखो नालो वठण नथो चाया, मां रब बे उन्हें नबी के जडे सजो तो लकबन सा सजो, उन्हें नबी के सजो तो लकबन सा सजो। जी माओ के तो खबर होंदी आ तो मुझे पुत्र जो नालो राणो खान है, तने बे माओ उन्हें के नालो न बल्कि कने गुलाब जो गुल चमंदी आ, कने चंड चमंदी आ, कने सोहणो चमंदी आ, कने मन मोहणो चमंदी आ। हालांकि माओ के खबर होंदी आ तो मुझे पुत्र ते जेको मुंह नालो रखियो आ वो नालो तो फिलानो आहे, वो बे माओ नालो न पई खणे, लकबन सा सडे पई। अजीज दोस्तों, इने मां अकल वारे लाए तिया गाल जाहिर आहे त माओ जी दिल में इने बच्चे जी एडी मोहब्बत आहे जो पांजे बच्चे के कदे चंड सडे पई, कदे सोहणो सडे पई, कदे गुल सडे पई, कदे राणो सडे पई। अजीज दोस्तों इये मुझे रब जी मुझे महबूब मोहम्मद सा एडी मोहब्बत हुई जो रब्बुल आलमीन जने पांजे महबूब के सडियो त रब कुरान बनाई दे ऐलान फरमायो मोजा महबूब तोके मां घड़ी घड़ी मोहम्मद चमा, या रब जी मोहब्बत गवारा नथी करे। मां रब जने तोके सडींदुम तो तोके या अय्युहल मुज़म्मिल चई करे सडींदुस, या अय्युहल मुदस्सिर चई करे सडींदुस, ताहा चई करे सडींदुस, यासीन चई करे सडींदुस। पर जने तो महबूब जे चेहरे जो नालो खणदुस त मां रब वज़ुहा चई छडींदुस, जने तो महबूब जे जुल्फन जो नालो खणदुस मां रब वल्लैल चई छडींदुस, जने तो महबूब जे सीने जो नालो खणदुस मां रब अलम नशरा चई छडींदुस, जने तो महबूब जे शान के बयान कंदुस त मां रब वरफाना लक ज़िक्र चई छडींदुस। अजीज दोस्तों, जेकने लकबन सा सडे या मोहब्बत जी निशानी आ, पर तू ही मां कुरान पढ़ाऊं तो समझाऊं न, तू ही मां कुरान पढ़ाऊं तो समझाऊं न। त रब या अय्युहल मुज़म्मिल का खे पियो चवे, रब या अय्युहल मुदस्सिर का खे पियो चवे। यो काते लिखियल आ बाबा, काते लिखियल आ, काते लिखियल आ, काते लिखियल यार जलसो या साईं कंदो तवा गलाण हाणे ही बंद करे छड़ियो। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन कलाम मुकद्दस में अलकाबन सा सडियो, लकबन सा सडियो, यानी इज्जत ए एहतराम सा रब्बुल आलमीन पांजे महबूब के लकबन सा सडी दे। सिर्फ पांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाला वठी करे, लकब वठी करे न सडियो, बल्कि असा जो पैगंबर महबूब पैगंबर इमामुल अंबिया पैगंबर सरताजुल अंबिया पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायद आसमानी दुनिया में जमीनी दुनिया में आदम का ईसा ताईं वो वाहिद पैगंबर आहे जाके रब्बुल आलमीन जा पैगंबर जी तारीफ ना खां वठी करे चोटीअ ताईं पंहिंजो कुरान बढ़ाए छॾियो आहे। जा पैगंबर जी तारीफ के रब्बुल आलमीन ना खां चोटीअ ताईं पंहिंजो कुरान बढ़ाए पैगंबर अखियूं मुबारक मथे करे ॻाल्हाइनि त रब जो कुरान बणिजी वञे, पर महबूब मोहम्मद हेठि ॾिसी ॻाल्हाइनि त नबीअ जो फरमान बणिजी वञे। असा के अल्लाह वो पैगंबर दिनो जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन जेकने पैगंबर जे सीने जो तज़किरो अचे रब अलम नशरा चवे, पैगंबर जी बुलंदी रफ़त व शान जो जिक्र अचे रब वरफाना लक जिक्र चवे, पैगंबर जे इखलाक जो जिक्र अचे रब इन्नकल अला खुलुकिन अजीम चवे, पैगंबर जे हथन जो जिक्र अचे रब वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा चवे, पैगंबर जे अखिन मुबारकन जो जिक्र अचे रब्बुल आलमीन माज़ागल बसर व मा तगा चवे, पैगंबर जे बशरियत जो जिक्र अचे त रब ऐलान फरमाए कि कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहु वाहिद। जेकने पैगंबर जे इलाके जो जिक्र अचे पैगंबर जे घुमण जो जिक्र अचे त रब मुझे महबूब जे घुमण के कुरान बनाई दे, कसम खणी वेहे कि ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। नबी की इज्जत और हुर्मत में मरना ऐन ईमा है।